सोचड़िया मुर्शिद जी। हाणे हुन बेवफा सां मूंखे करणो ना हेठा, जंहिं ज़िंदगी कई आहे तबाह प्यारो जानी शानी चवे। ओ फरमाश सुबेदार शानी, सिकंदर शानी, सदाम शानी, मोहम्मद अली शानी, मजीद शानी, हरीफ शानी, रोशन बुलानी फरमाश, इमामुद्दीन कलवानी फरमाश, उबदार शानी फरमाश, रमजान शानी, ओसानियत पकवादी जी मिर्जा मिठड़ा जी। आज के तो हाने उन सा कदे भी ठा नथी दो गरीब गुलाम खुसा हली उम्र गुजरी चाहतो थे ओ हाने मिलन जादियां गणे ना, हाने मिलन जादियां गणे ना, साहुन सान मिलंदासी तारो वडो पाए दिल ता मुखे उलाए। हाने मिलन जादियां गणे ना, साहुन सान मिलंदासी तारो वडो पाए दिल ता मुखे उलाए। हाने मिलन जादियां गणे ना, साहुन सान मिलंदासी, हाणे मिलण जादियां गणे ना। वॾियूं मस्तू करे मूंखे धार कयईं, मुंहिंजे हूंदे वञी नो यार कयईं। वॾियूं मस्तू करे मूंखे धार कयईं, मुंहिंजे हूंदे वञी नो यार कयईं। हाणे मिलण जादियां गणे ना, साहुन सान मिलंदासी तारो वडो पाए दिल ता मुखे उलाए। हाणे मिलण जादियां गणे ना, साहुन सान मिलंदासी, हाणे मिलण जादियां गणे ना। रामजी के तो न्यादा छातो थे हाणे पाण दुखने साम्हूं वञी ॾे, हाणे बेवस थी मूंखे छो थो सॾे। हाणे पाण दुखने साम्हूं वञी ॾे, हाणे बेवस थी मूंखे छो थो सॾे। हाणे मिलण जादियां गणे ना, साहुन सान मिलंदासी, हाणे मिलण जादियां गणे ना। ओसानगर पंहिंजी वारा ही पुनर शानी मुझे प्यारो दोस्त आज सुन आले यार मिसरा में छा तो थे हाणे राहू जे अठे में पुनर शानी खत्म थी वई आ हुन जी कहानी। हाणे राहू जे अठे में पुनर शानी खत्म थी वई आ हुन जी कहानी। मिलण जादियां गणे ना, साहुन सान मिलंदासी तारो वडो पा
सी हाणे